अस्सलामुअलैकुम दोस्तो। सूरत अंज़ाल छा आहे ऐं उन जा सबब कहिड़ा आहिनि? सूरत अंज़ाल हिकु अहिड़ो मसइलो आहे जंहिं में नौजवाननि खे हमबिस्तरी दौरान जल्दी अंज़ाल थी वेंदो आहे, याने मनी ख़ारिज थी वेंदी आहे। उन करे नौजवान ज़हनी तौर ते सख़्त परेशान रहंदा आहिनि। सूरत अंज़ाल थियण जा अहम सबब कहिड़ा आहिनि? ज़हनी दबाउ, परेशानी, कम जो बोझ, अकेलाई या कंहिं बि क़िस्म जो ज़हनी दबाउ हिन मसइले खे वधाईंदो आहे। ग़लति आदत। अस्सलामुअलैकुम दोस्तो। सूरत अंज़ाल छा आहे ऐं उन जा सबब कहिड़ा आहिनि? सूरत अंज़ाल हिकु अहिड़ो मसइलो आहे जंहिं में नौजवाननि खे हमबिस्तरी दौरान जल्दी अंज़ाल थी वेंदो आहे, याने मनी ख़ारिज थी वेंदी आहे। उन करे नौजवान ज़हनी तौर ते सख़्त परेशान रहंदा आहिनि। सूरत अंज़ाल थियण जा अहम सबब कहिड़ा आहिनि? ज़हनी दबाउ, परेशानी, कम जो बोझ, अकेलाई या कंहिं बि क़िस्म जो ज़हनी दबाउ हिन मसइले खे वधाईंदो आहे। ग़लति आदत। अस्सलामुअलैकुम दोस्तो। सूरत अंज़ाल छा आहे ऐं उन जा सबब कहिड़ा आहिनि? सूरत अंज़ाल हिकु अहिड़ो मसइलो आहे जंहिं में नौजवाननि खे हमबिस्तरी दौरान जल्दी अंज़ाल थी वेंदो आहे, याने मनी ख़ारिज थी वेंदी आहे। उन करे नौजवान ज़हनी तौर ते सख़्त परेशान रहंदा आहिनि। सूरत अंज़ाल थियण जा अहम सबब कहिड़ा आहिनि? ज़हनी दबाउ, परेशानी, कम जो बोझ, अकेलाई या कंहिं बि क़िस्म जो ज़हनी दबाउ हिन मसइले खे वधाईंदो आहे। ग़लति आदत।